खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे मोरो मां खे ख़बर ॾींदा आहियूं। अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे मज़ामती शाइर सैद राशिद अली शाह राशिद मोराई जो फर्ज़ंद शाह लतीफ़ राशिद मोराई सिंध जे सूफ़ी वैरागी सोढल फ़कीर लिगारी जी वफ़ात ते आवाज़ सिंध न्यूज़ HD मोरो जो रिपोर्टर सिंधी अल्ताफ़ सूमरो सां वीचार वंडे रहियो आहे। वधीक तफ़सील अल्ताफ़ सूमरो जे हिन रिपोर्ट में। दर जो तमामु वॾो नाम राग जे हवाले सां सूफ़ी सोढो फ़कीर लिगारी जेको अॼु असांजे विच में नाहे। असां सभु सोगवार हिते सोढे जे तॾे ते वेठा आहियूं। असांजो त पोएं दौर में गच अरसो पाड़ेसिड़ी बि रहियो ऐं रोज़ु मुलाक़ातुनि वारो सिलसिलो रहियो, रोज़ु कचहरियुनि वारो मोहबतुनि वारो सिलसिलो रहियो। हाणे असां उन कचहरियुनि खां उन्हनि मोहबतुनि खां महरूम रहंदासीं। सोढो फ़कीर सुर ससुईअ जो यादि हाफ़िज़ कचहरीअ दौरान रोई वेहे ऐं ससुईअ मां कुझु न कुझु ॿुधाए पेरें पंधु कंदियासीं, जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियासीं, या वेही वेही अचानक को ओटार अचे साईं रोई विझे, वरी को रोइण वारो कलाम झुंगारणु शुरू करे कचहरीअ दौरान। कॾहिं तहतुल लफ़्ज़ में शाइरी पढ़े, तमामु वॾो हुन वटि हाफ़िज़ो हो, खोड़ सारा शाइर हुन वटि यादि जिन जो कलाम या जिन जो बयाज़ छपियल नाहे उहा शाइरी बि हुन वटि यादि ई। असां महरूम थी विया हूं, तमामु ॾुखाइता हूं। सकाफ़त खाते खे अपील थी कजे त हिन जो औलाद या हिन जा भाइर राग जी सुठी ॼाण था रखनि त उन्हनि जी का माली सहायता करे कंहिं हवाले सां किथे को नौकरीअ में लॻाइनि जीअं हिननि जे चुल्ह ॿरी सघे। छो त हिननि जो वाहिद सहारो या जेको घर जी चुरपुर हुई उहा सोढे फ़कीर ते मुनहसिर हुई। हाणे जॾहिं उहो नाहे त ज़रूर ई परेशान रहंदा। इन परेशानीअ खे दूर कयो वञे। बाक़ी सिंध कंहिंजो बि कर्ज़ु रखे कान थी। सोढल फ़कीर जेको ॻायो ओतिरी मञता माणे या उन खां वधीक माण्हुनि हुनखे मोहबतूं ॾिनियूं ऐं मोहबतूं हुनखे मिलियूं। इहो सिंध ॿीणो करे मोटाए थी, कंहिंजो बि कर्ज़ु रखे कान थी। सोढे फ़कीर मोहबतूं ॾिनियूं, उहे मोहबतूं खेसि मरतीअ खां पोइ बि मिलनि पियूं त जॾहिं ज़िंदा हो तॾहिं बि मिलियूं।